बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझो नालो इम्तियाज़ पालारी है और जमात इस्लामी यूथ सिंध जो नायब सदर भी आहियां ऐं जमात इस्लामी नूरियाबाद जो अमीर आहियां। ही जेका कोहिस्तान जी ज़मीननि ते जेका हिन वक़्तु मुख़्तलिफ़ माण्हुनि जे मथां हिकिड़ी वालार थियण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जंहिंजो अॼु जमीयत उलमा इस्लाम जी हिन APC में मेन एजेंडा जे तौर ते हुनजी निंदा कई वई आहे। हुन अमल जी जमात इस्लामी हमेशह वांगुरु निंदा कई आहे ऐं जमात इस्लामी जामशोरे जे अंदरि हिन जदोजहद खे इंशाअल्लाह वधीक तक़वियत ॾींदी, ताक़त ॾींदी ऐं असां हिन मैदान अमल में आहियूं। ऐं ही माण्हू जेके ज़मीन जे मथां हिकिड़ो मलिक रियाज़ या हुन खां अलावा जेके बि लैंड ग्रैपर्स जिन बि ज़मीन जी वालार कई आहे, असां उन्हनि जी निंदा कयूं था ऐं गॾोगॾु असां उन्हनि कामोननि खे ऐं उन्हनि वॾेरनि खे बि इहो मैसेज था ॾियूं त तव्हां ही ग़रीब माण्हुनि जे अॼु ऐं लटे जा मुहाफ़िज़ पाण खे सरायो था, तव्हां उन्हनि जे अजनि खे तबाह कयो आहे। जमात इस्लामी ऐं हुन सां गॾु ही सियासी समाजी दुरूं जमीयत उलमा इस्लाम ऐं दीगर बिरादर तंज़ीमूं असां हुननि सां गॾु आहियूं। असां पंहिंजी सिंध जी हिफ़ाज़त कंदासीं, इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं इंशाअल्लाह असां हिननि खे घर ॿेड़ो कंदासीं। इंशाअल्लाह सुकून सां कोन वेंदासीं जेसिताईं असांजे माण्हुनि जी वार नथी थिए।